सुल्तानी सुहाग निंड न कंदे न मिले। बड़े आवाज के हजरत शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह अलैह के मानू पूछो त मुझी दिल थी चे त मां भी अल्लाह जो वली थिया। वली माना दोस्त अल्लाह जो ने कुछ साल मां भी अल्लाह जो वली थिया। समझ में ॻाल्हि अचे पई। केर मूंखे चए मुंहिंजे दिल थी जाऊं मलंग थिया मवाली थिया त पोइ मदरसे में अचे मैं खाने में वञु इंशाल्लाह ॿिए ॾींहुं तोखे बाक़ाइदे मवाली दस्तार ॿाए या न कूंडे जी सनत मिलंदई। या ॻाल्हि ग़लति थो कयां। पर केर चए त आलिम थिया मदरसे कारी कुरान थिया फाज़िल थिया मुफ्ती थिया शेखुल हदीस थिया कारी कुरान थिया मदरसे हेॾी मुझे शाह साईं के चई के माण्हू चयो मुंहिंजी दिल थी चे त मां अल्लाह जो वली थिया। शाह साईं उनखे पंहिंजे ॿोलीअ में सम्झायो। शाह साईं उनखे पंहिंजे ॿोलीअ में सम्झायो। शाह साईं चयो त शिगारी शिगार जूं पिर पचारूं कनि किन मारायो। सम्झो पिया न पिया सम्झो किन मारायो की न मरियो के वरतो वरतो कन अल्लाह मिलियो तन जिन संजे सूअर मारियो। सूअर चयो भेटाई कंहिंखे नफ्स खे त जे नफ्स जे ख्वाहिश जी मंडी मरोटी खुदा उनखे छो त अवाई असां ॿिनि दुश्मननि जे विच में आहियूं। हिकिड़ो नफ्स दुश्मन ॿियो शैतान दुश्मन। नफ्स के मार खुदा तुंहिंजो आहे। नौशेर फिरोज में तकीड़ कयमि मां उनखे सही सम्झायुमि पे त बाबा नफ्स भेटाई चयो आहे सूअर चयो आहे भेटाई आहे। सुबुह जो हाफ़िज़ फोन कई चई चना साहब राति कहिड़ो वाइज़ करे ॾे। मुंहिंजो छो चए तव्हां चयो त भेटाई थो चए अल्लाह मिलियो तन मज़ो माणियो तन जिन संजे सूअर मारियो। चए तई दालिया विया रातो का असांजे ॻोठ वारनि जा कम वेठा अथव बचो न के लठियूं कयो सभु केलनि में सूअरनि जे पुठियां था हेॾे आहे समझ पीराने पीर वॾे आवाज़ सां पीराने पीर खलीफा मुरीद किबला तैयार थियो बैतुल्लाह जो भी दीदार कया नाने रसूलुल्लाह जे रोज़े ते भी हाज़िरी थी। वॾे आवाज़ सब खलीफा तैयार सब मुरीद तैयार हेॾे आहे मुड़े जरे साईं हिकड़ी वसंदी में पहुतो मथे ते दस्तारा कुल्हे ते चादरा हाथ में लठा चेहरे ते रसूलुल्लाह जी सुन्नत चेहरे में एडी नूरानियत हुई जेके ॾिसंदा हा ठरियो पवंदा हा। वॾे आवाज़ सां गुफ्तार हुंदी अल्लाह रफ्तार हुई अल्लाह सुन्नत रसूल जी खुशबू माण्हुनि खे ख़बर पई केवला केवला असां ॾे हलो असां जी महिला आहिनि माड़ियूं आहिनि साईं वॾियूं जायूं आहिनि होॾे ग़रीब छिकीन होॾे अमीर केवला असां ॾे हलो पीराने पीर जो फ़ैसिलो खलीफ़ा केवला पुछा कराए त सॼी वसंदीअ में गरीब घर कंहिंजो आहे। वॾे आवाज़ सां मुझे नाने जो प्यार गरीबन सां त मूं पीराने पीर जो प्यार तो गरीबन सां। वॾे आवाज़ है यार अच्छे पट में दादू वारा न फुरजो साईं पोतला साईं बदर को शिकारो दे पोतला पोतल कोने नशे सुकाए छॾियो साईं के हा पेर पंध का व्या ओ अकुल करे असां वलियुनि जा इनकारी नाहियूं पर वली कंहिंखे चइबो आहे। असांजे निकितो ॿ टे ॾींहंनि में शहदादपुर रोड तां मालिक साईं केरु निकितो मालिक साईं निकितो भिट शाह जी सॼी दरगाह खाली। अरे खलीफ़ा ही मुरीद ही व्याह केॾां ये मालिक साईं थे भेटाई का मोकल वरतूं अब ॻाल्हि सम्झ में अचे पई।
रड़ियूं थियूं उते सब उन जा बागड़ी मुरीद हा बागड़ी आणियूं बागड़ी बागड़ी आणियूं उन जा मुरीद हा आलिम उथिया उन टेम ते माण्हुनि चयो हे बाबा पी हिननि खे अकुल न आहे ही बाबा वली आहे खुदा जो कसम असां उन टेम ते रड़ियूं कयूं ओ पट में फुरजी वेंदा हो फुरजी वेंदा हो फुरजी वेंदा हो लठ जेॾी महिल असां वहाई लठ जेॾी महिल वही मोरे जो छोरो हो बे औलादी वापार में उन सां गैंग उते जा माण्हू बि शामिल आहे असां चर्च कपाईंदासीं हिकिड़ा ज़ानी हा हिकिड़ा चर्च कपाइण वारा सॼी गैंग गिरफ़्तार थी खुदा जो क़िस्म खणी थो चवां अल्लाह जे फज़ल सां अल्लाह अकबर जे नारनि सां माण्हू तौहीद परस्त थी विया असी अवाजा खैर ख्वाहूं मैयत कुरान ते हनी आलिम हक वाला तव्हांजा सजण आहिनि असी अवांखे बचाइण था चाहियूं अहिड़नि दरंदनि खां गेरे जे पुठियां जी बाज़ लॻो केरु लॻो कंहिंजे पुठियां छॾियां तोखे ऐं भला गेरे जे पुठियां बाज़ लॻो गेरे चयो हाणे ही बाज़ मूंखे झटे वेंदो मुंहिंजा बच्चा केरे में आहिनि मुंहिंजो त ॿेड़ो ॿुॾी वेंदो मां त रंगजी वेंदुसि हाणे गेरे हीअं नज़र कई अल्लाह जो बानू वेठो आहे दरवेश अखियूं बंदि वॾो हिकु जुबो पातल हुजे अल्लाह 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 अॼु मां अचु त चिटियूं ॻाल्हियूं कयां त कुझु सम्झ अचे में गेरे ॾिठो हिकु वॾो दरवेश अल्लाह जो बानू आहे उनजे गोदड़ी घिड़ी अंदर गोदड़ी बुजुर्ग लठ पई लठ ॾेखारी बाज़ खे बाज़ ॾिठो त हाणे बसि कमु न थियो गेरे खे पनाह मिली वई जंहिं महिल बाज़ भॻो गेरो पूरी तसली सां वेठो आहे हेड़ा दरवेश हुजनि हेड़ा बुजुर्ग हुजनि हेड़ा हुजनि अल्लाह जा वली देरी कान थी ऐं गेरे खड़को ॿुधो हे न्याय त बुजुर्ग वेठो काती तिखी करे बुजुर्ग पियो काती तिखी करे गेरे चयो त बुजुर्ग ॾे ख़बर कि घर वेठे ग़िज़ा मिली रंग जी वे घर वेठे खोराक मिली ग़िज़ा मिली आहे तोखे छॾियां गेरे जूं वीचारे हीअं निहारे गेरे चयो बुजुर्ग भुल में ॾिसी तुंहिंजा वेस भुल में ॾिसी तुंहिंजा वेस न त यार घण वण घणा हम वेझड़ा ऐं अची तुंहिंजे पांद ॾिस मूं ॾिसी लाल लवीस मूं भायो दरवेश पर तूं बाज़न खां बि पुछड़ो साईं वीचारो नारो वॾे जज़्बे सां थो हणे पर जवाब अहिड़ो था ॾियो जहिड़ो झोले जा सटल हुजे हे निहारे मुड़े कंज मुड़े पीराने पी थो जे सभु हलो तयारी कयो उन वसंदीअ में आया कंज मुड़े अमीरनि चयो ग़रीबनि खे भला असांजे पीराने पी थो चई खलीफ़ा पूछा करा त न वसंदीअ में गरीब घरु कंजो आहे ॾाढे ॾाढे जो सुवाल खलीफ़ो आयो कि भला शहर खां ॿाहिरि हिकिड़ो घर आहे ग़रीबनि ज़ाल मुड़ुसु ॿियार आहिनि नंढड़ो पुटु थो रहे साईं वीचारनि जी झूपड़ी आहे साईं चयो त बसि मुंहिंजे नाने जो प्यारो ग़रीबनि सां त मुंहिंजो प्यार ग़रीबनि सां साईं जॾहिं उते आयो ग़रीब वीचारा कि भला अव्हांखे खाराइण लाइ कुझु कोन्हे पीआरण लाइ कुझु कोन्हे विछाइण लाइ कुझु कोन्हे साईं जो त पुटु सभु इंतज़ाम अलाह कंदो अलाह खाराईंदो रब प्यारींदो त परेशान न थियो उते वेठा माण्हुनि खे ख़बर पई ऊंचा थाम सोन चांदी मेवा सब्जियूं अलाह छा छा माण्हू हीरा खणी आया
हदियो करे तोहफ़ो करे साईं पंहिंजे ख़लीफ़े खे चयो ख़लीफ़ा इहो सामान वठी घर जे कुंड में गॾु कंदो वञ। सॼो सामान घर जे कुंड में गॾु थियो। साईं राति उते रहियो, क़ुरान जी तिलावत, निमाज़ तहज्जुद जी पाबंदी, सुबुह जो फजर निमाज़, फजर खां पोइ इशराक निमाज़, इशराक क़ुरान जी तिलावत। बाबा मंज़िल कयो हाणे सफ़र आहे क़िबला हीउ जेको सामान पियो आहे हीअ साईं जो पुट जंहिंजो राति महिमान थियो आहे सभु हुननि जो आहे। हू वञनि पिया त रंग लाहींदा पिया वञनि, ही वञनि पिया त पिनाईंदा पिया वञनि। ओसी तव्हांखे अहिड़नि खां बचाइण था चाहियूं। सम्झ में ॻाल्हि अचेव पई या न पई अचेव? वॾे आवाज़ सां। ऐं विलायत कीअं मिलंदी आहे इहो बि हिकिड़ो मिसाल मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि अची वई। विलायत कीअं मिलंदी आहे? धाड़ेल आहे, धाड़ेल छा चए में धाड़ेल, धाड़ेल अलाह जा वली हूंदा आहिनि न। धाड़ेल अञा पियो मौलाना ॻाल्हि करे। धाड़ेल एॾे निहारियो सरदार खे चयूं, चई सरदार हाणे त माण्हुनि खे फुरे लटे थकिजी पिया आहियूं, माण्हू वटि आहे त घर में रली बि कोन। चए पोइ चे सरदार थो चए अहिड़ो तरीक़ो थो ॿुधायांव घर वेठे माण्हू ॾींदव। चे कीअं? चे वॾा जुबा पायो। ओ धाड़ेल अथव ये धाड़ेल, अच तो तोखे वली अल्लाह जी पहचान करायां। के वॾा जुबा पायो, हथ में तस्बीहूं खणो। तूं हिते वे, तूं हुते वे, तूं हुते वे, हुते वे, माण्हू पाण ई अल्लाह ताला बुहारे तव्हांखे ॾींदा। वॾियूं तस्बीहूं, जेको हिननि जो वॾो गुरु उहो अलॻि वेठो। अल्लाह अल्लाह वठ वठा हुजे तस्बीह जी। माण्हू उते ई मटिया, माण्हू खिलण जी ॻाल्हि कोन्हे, सम्झायां पियो। माण्हू उतां मटिया, यार हितां रोज़ अचण वञण वारा कॾहिं साईं बुज़ुर्ग कोन ॾिठा, कलंदर लॾे सुधो अची लथो आहे। बड़ा ही छा माण्हू पिया पाण में विढ़नि, बाबा आउं हिन जो मुरीद आहियां, हू चए आउं हुन जो मुरीद आहियां, हू चए हुन जो मुरीद आहियां। कपिड़ा ॿिया खयो अचनि, अटो ॿिया खयो अचनि, के भला क़बूल कयो, हे वरी हिक ॿिए खां खयो। अल्लाह अल्लाह, फ्रूट मेवा ऊंचा कपिड़ा। वक़्त जे बादशाह खे ख़बर पई, वक़्त जो बादशाह चे क़िबला हीअं दरवेश आया आहिनि। बादशाह जो मां पाण दीदार लाइ हलंदुसि। बादशाह आयो दीदार लाइ, हिन नंढनि दरवेशनि बि सुञातो त गुरूअ सां गुरू पुॼे। ची क़िबला ॻाल्हि ॿुधसी आहियूं, नंढा फ़क़ीर असांजो गुरू परियां वेठो अथई, तव्हां ओॾां वञो। बादशाह आयो, वॾे सरदार धाड़ेल, ओ वरी वॾा जुबा गुबा। बादशाह आयो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जवाब ही कोन ॾिनई। साईं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, जवाब ही न। बादशाह ॿाहिरि खां वठी चयो क़िबला सलाम जो कयां। यकदम बादशाह छा कई? ये छो मदीने में विस अध था मोटायो अथई। ही तो बड़ा वॾो पोतल इते बि मदीनू ॾिसे। असां टिकेटूं पैसा जे विच में बमो थियो, फलाणो बुज़ुर्ग तो अचो तो तव्हांखे मदीनू ॾेखारिया, बाक़ी बुज़ुर्ग खे नाग थो खाइजो पाण वञे मदीने में। जा ॻाल्हि ग़लति थो कयां। हे निहारे मूंॾे ईमान बचायो, इन ढोंगनि जे वर न चढ़ो। अव्हां खे जेको रोकींदा आहिनि सिर्फ़ु इन लाइ त हुननि खे ख़बर आहे त ही हक़ीक़तूं सॼो ज़ाहिर कंदा। खुदा जो कसम खणी थो चवां, सभु इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि।
त कोई वलियन के असीदा चो सब वलियन जा अज भी मुखे कलंदर साईं जे कदमन जी मिट्टी आने दे अज भी मुखे बाहू सुल्तान जे पैरन जी मिट्टी आने दे अज भी मुखे हुसैन जे कत्लगाह जी मिट्टी आने दे अज भी मुखे खुदा जो कसम पीरान पीर जे कदमन जी मिट्टी आने दे कुरान ते भई तन सुरमू समझी अखन में पाया तब मुझे अखन जो शान घटा उन जे कदमन जी मिट्टी जो शान वने मथे अब आई गाल समझ में बादशाह आयो चिकबला मुझे दावत कबूल कयो सब भाई फकीर अचो इन्होंने कहता खपंदी है गाल हुई ना सही समझो ना वाक्य के पढ़े हूंदो ताए वाक्यो वडो जो हिनन जो सरदार हो दाले जे बादशाह सामने टे मन आहे चिचो चरातियो मके हूंदा हूं सुबह जो मदीने हूंदा हूं कॾहिं जन्नत जो सैर करण वेंदा हूं जिस्म हिते हूंदा आहिनि रूह पिया असांजा रोलंदा आहिनि पोइ साईं क़िबला ईअं न कयो आहे वॾी उमेद रखी आयो आहे ॾिठो त बादशाह पूरे वकड़ में आहे बादशाह मजबूर आहे चए बस बादशाह इसरार थो करी हीअ जुमेरात तुंहिंजा महिमान आहियूं बादशाह वञी वज़ीरन के वठी वापस दरवेज सरदार धारे सबई घुराई चे ॾिठो जेको खजानो खणो तो लुट जो सजे बादशाह जे महिलात के बुहारो ॼणो आहे हेड़ो मौक़ो वरी कोन मिलंदो बादशाह बादशाह हो वज़ीर के ची बुजुर्ग बच्चे दरबार जो दर बंद चाबी दरिया में बुजुर्ग भी आयो सियारू का फासे न जे फासे त पिटंगो फासे ही भी जे मल सब अंदर गड थिया वज़ीर दिनो दर साईं जा पघर शुरू चे बादशाह ही छा चे बाबा ता जेड़ा वली दरवेश मोमिन मानू मत ता के तंकन दर बंद थियो बादशाह छोकरो खणी आयो शहजादो चे साईं हिनके पोले जो मर्जा तवी रात जो हूंदा आयो मके ॾींहं जो मदीने जन्नत पिया घुमो करी किथे अल्लाह जो मुल्क घुमी हिन बच्चे के उथारे ॾियो पोले जो मरीज आहे पीरीअ में माण्हुनि खे पुट पिया ॾियो बाक़ी ही कोन तव्हां खां उथंदो चे बादशाह या असांजे पोच का कमु करणो आहे चे बाबा मुल्क अल्लाह जो अल्लाह किथे किथे पिया घुमो हिन मर्द जी दवा हूंदी तव्हां हथ खणो अल्लाह छा थी वञे पुट उथारे ॾियो पघर हिकिड़ा चढ़नि त पिया लहनि बादशाह चयो पुट न उथारियव वज़ीर तलवार खणी आ चे जे पुट न उथारियव हिन तलवार सां मां तव्हांखे रंगींदुसि तलवार ॾिसी चे बादशाह तूं वञ असीं अल्लाह खे ॿाॾायूं जेको वॾो धारेलो छोकिरे जे मथां बि हथ मथे कयईं मौला तू जानी दो असी धारेल असी गुनहगार एबदार मौला असा ढोंग कयो असा जिन दरवेशन जे सूरत जिन दरवेशन जो लिबास ढकियो मौला दुआ कबूल कर असा डोहन जा हथियार फिटी कया मौला असा गुनाहन जा हथियार फिटी कया यज तो असा के ज़ाहिर कयो असा जिन जो वेस कयो वा असा गुनहगारन जे करे तुझा सब दरवेश बदनाम थींदा अल्लाह दुनिया उन्हनि ते आंगुर खणंदी असां तौबा कई बस अखियुनि मां पानी वही आयो घोड़ो ज़मीन ते किरियो त छोकिरो बि उथी बीठो वॾे आवाज़ बादशाह वज़ीर के चयो वज़ीर ही बेशक भला रहन खजाने जो दर खोले छॾ जेको खपे खड़े तॾहिं उन सरदार धाड़ेल चयो बादशाह खजाने जो दर बंद कर हाणे असांखे खजाने वारो ख़ुदा मिली वियो
विलायत इए मिलंदी आहे। विलाई जो अवल ना औलाह जो हिए मंजे हंडाए पाए पांदगी ची में डोह डमर बख्शाए कावड़ गुस्से कूड़ का पंजी जान बचाए इश्क अरबी जाम सा रखी नी हन भाए मिठो नाम मोहम्मद जो तू रग रग मंझ रचाए तब वो नांगा तुझो नाम लिख जे लाहूत नसी बेटाई तो जे भाई त रब मिले त सजन सुबह सारे कर प्रचार प्रिय जी करे अल्लाह तो हार पढ़ नमाज नियत सा तू साहिब सब जमार वजू कर वजूद जो अंदर पंजो उजार पोए बख्शींदी बख्शणहार मेरा यूं सब मन जो जिक्र कराई मान हां दुआ कराएगी हां जी इंशाअल्लाह वरी जिंदगी रही तके बे मौके ते हाजिरी थींदी। सिर्फ आखिरी एकड़ो अर्ज करे वञाम अज अज़म करियो त हर दुखी सुखी घड़ीअ में सॾो अल्लाह खे कबो मुझे साईया हेनी हर मुने जमण सा सुर सजदे में रखी कंहिंजी सुञाणप कराई चो वॾे आवाज़ सां बाबा गलत फहमी जा शिकार न थियो बुखारी मोहल्ले वारा हे मुझा सब बुजुर्ग वेठा असा सबनी वलियन जा गुलाम हूं पर सीधा चूं त वलियन जे सबक ते हलो वलियन जे नक्शे कदम ते हलो हलंदा या न हलंदा वडे आवाज सजो बुलंद आवाज सजो असा समूरन दरवेशन जा बुजुर्गन जा गुलाम हूं ऐ बियो अल्लाह जा वली गिला गीबत खां पाक अल्लाह जा वली नमाज़ी आ अल्लाह जा वली नेक आ सालिहा